प्यार करे कयो तो मस्त पिरी जोड़ पंहिंजो दुनिया में थी वियो जबरदस्त पिरी जोड़ पंहिंजो दुनिया में थी वियो जबरदस्त पिरी खबरदार थी वठ रंबूटे मुहाटा अॼु मरण जे लाइ तयार थी वञ तूं मुंहिंजे ऐं इज़त जे इश्क में कारी थो विझी ओलो मड़ आख़िरी नस्ल ख़बर पवई थी कंहिंसां थो ॻाल्हाई छा थो ॻाल्हाई सफ़ा को ठठींगी ॿियो होठ पखीअ जा आख़िरी नसुल रंबे मुहाटा मां तोसां थो ॻाल्हायां तोसां सुञाणी थो या न बीमार सिरण जा पुट अरे सुञाणी थो त पोइ माफ़ी वठ ऐं रस्तो वठी हलियो वञ न त मूं वारो पुटु लालू गुरशियाणी भोर भोर करे छॾींदी भोर भोर अरे वतारे आंदू वारो कुल को कोको त कोन्हे जो तुंहिंजे दिमाग़ में ठोकियां या इज़त मोजी आहे मोजी तुंहिंजी इज़त आहे बाक़ी ॻोठण वारी ॿिया बेइज़त आहिनि अरे बवासीर जा मर्ज़ मां उन इज़त जी ॻाल्हि कोन थो कयां मां हुन इज़त जी ॻाल्हि थो कयां जंहिंसां तूं ऐं शादी करण जा इहे ख़्वाब थो ॾिसी ऐं मुंहिंजे अरमाननि ते गरम स्टील रखण जी नाकाम कोशिशि थो करीं अरे अल्लू उड़ीअ वता इज़त जो नालो नापाक ज़बान सां न वठंदो कर न त या ज़बान काकड़े मां कढी वठोसि ऐं या तो वारी किनी ज़बान कुता बि न खाईंदा ऐं जे खाईंदा त छिता थी पवंदा अॻे ई दादूअ में छिते कुते खाधलनि खे सुयूं कोन थियूं मिलनि ऐं मथां वरी तूं या शैतानगिरी थो करी कंद खोले ॿुध री बसड़ा कंद खोले ॿुध या इज़त मोजी आहे ऐं मोजी थी रहंदी जेको असांजे विच में ईंदो डथो पियो हूंदो अरे इज़त मुंहिंजी आहे ऐं इज़त जो नालो न वठ ईअं बनीअ में न गेलिया ॻाल्हाए न मूंखे छा कंदे न तूं मूंखे तूं छा कंदे अरे तूं छा कंदे मूंखे मौत भरे अरे मां इज़त भला जापत अरे रिवर्स रेवड़ी तोखे कहिड़ी ख़बर ते आलू कहिड़ी आफत जो नालो आहे ओ बता सो बता को का दिमाग में न ठोकाए त मां तुंहिंजो पी लॻा तूं मुंहिंजो पी लॻी छॾियो चारी बसि छॾियो नूरा मां चवां थो मूंखे छॾ अॼु मां हिते कबर खणंदुसि तूं बि हाणे बसि कर असांजे ॻोठे चङे सां दौड़ी अहिड़ा लालू बुरशंदी बदी न वञी करंदे अरे बारे वांदू नांग तो मां बि आई उमेद है त तू बि डंकींदे अरे माठ करे बि मां न खपुर सां गॾु ॾा पादर ठोकींदो ताए जो वञी ॻोठ खे न सॾींदे ऐं न पंहिंजे चङे खे सम्झा जेका बि चङी शइ अथसि गिग ठिगड़े वञी त बचे अहिड़ी रंग ॾींदो थास जो वरी सिधो थी कोन हलंदी चश्मे जा नंबर बि मटिजी वेंदसि अरे हाणे बसि बसि इज़त मुंहिंजी आहे इज़त सां मां शादी कंदुसि ऐं हिन सॼे ॻोठ में जेको आहे सरगस कराईंदुसि बसि चारी बसि बसि घणो ब्लड प्रेशर वधी वेंदुई प्यालो न करे वञी अॻु में ई बाईपास थियल अथई छेड़ो चङो न आहे बाबा अरे अॼु भाग भला त इहो छोरो अची वियो ॻोठ जो वाटगाड़ो वठी अॼु न त हिन जो आऊं लाश ते साड़िया हा चङो जो तूं बची मुंहिंजो बि बचा थी वियो अम्मा ॾिसी थी पंहिंजी धीउ पावलीअ जा कम मूंसां खुड़ियूं खुड़ियूं मिलाए थी ॻाल्हाए मूं छोकिरी पावली ॾिनी आहे हे अम्मा हा तूं पावली ॾिनी आहे पावली मुंहिंजी धीउ आहे ऐं मूंखे ख़बर ई कोन्हे अम्मा ॿी ॻाल्हि ॿुधी अथई रीवा साईं अलू पाण में विड़िया आहिनि इहे वरी केरु तीली ॼाण लालू मुंहिंजो मुड़ुसु आहे उनजे पीउ सां अलू वारा विड़िया आहिनि तुंहिंजे मुड़ुस जो पीउ केरु आहे उनजो पीउ चाचो रीवस आहे इन रिवस जो पुटु केरु आहे मां सफ़ा चरी आहियां अम्मा मूंखे ई नथी सुञाणे त इन रिवस पंहिंजे लालू जे पीउ खे किथां सुञाणंदी ॻोठ में एॾो वॾो छेड़ो थी वियो आहे रिवस ऐं अलू विड़ी पिया आहिनि मूंखे ख़बर ई न आहे मां कोन थी सुञाणां छा अल्लाह साईं तूं ख़ैर कजां अदा मूंखे ख़बर पई आहे त लुई रिवस पाण में अटकी पिया आहिनि ॾाढो चेड़ो थियो आहे हा हा असां पाण चऊं था हिन ॿिन्ही मां हिकिड़ो मरे त असांजी जान छुटे ओ दी जेकॾहिं रिवस मोड़ तूं वांदी थींदी ऐं तूं वांदी थींदी तुंहिंजो संग अलूअ खे ॾेई असां व्याज में जान छॾाईंदासीं ऐं जेकॾहिं अलू मरी पियो न त असां व्याज जे पैसनि खां आज़ाद थी ईंदासीं ऐं तूं बेफ़िक्र थी रिवस सां शादी करे छॾिजांइ हाणे बसि कयो फुज़ूल ॻाल्हियूं न कयो मूंखे इहो ॿुधायो त जहिड़े में केरु केरु तकी थियो आहे अदी कंहिंखे बि कुझु कोन थियो आहे उते झेड़ो टारण लाइ माण्हू अची विया सुठो थियो हाणे ॻाल्हि ॿुधो अदी ॿुधाए न हू बि सवेर खां तोखे त ॿुधूं पिया बसि अदा जुमन हाणे ॻाल्हि ॿुधो मुंहिंजी मूं रिवस खे शादी जी तारीख़ ॾेई छॾी मथे साल जी कहिड़ी तारीख़ ॾिनईसि मथे साल जी न
सुभाणे परीं ख़ैर सां 15 तारीख़ आहे न, मूं उहा तारीख़ ॾिनी थीमांसि। बसि हाणे देरि न कयो, जल्दी बसि तयारी कयो, अॼु खां वठी तयारी शुरू। अधी वॾी का तकड़ी छॾी सां त लालू खे कुझु रुलायूं हा, पिनायूं हा, सतायूं सा। हा कुझु लड़ायूं सा, कुझु पंध करायूं सा, ख़ैर तुंहिंजी मर्ज़ी। अदा ही महल अथव, जेको खपेव न सो वठो, छो जो सुभाणे न परीं ख़ैर सां 15 तारीख़ आहे ऐं शादी जी तारीख़ पकी थी वई आहे। जेको बि तव्हांखे खपे मूंखे ॿुधायो ऐं जल्दी वठो। अदी पाण ई रिवर्स वठंदो, असां ग़रीबनि जी कहिड़ी औकात आहे, कीअं था नंढा। सही थो चई, मिलाए ताड़ी। बसि कर त कुटिया न कहिड़ी असांखे पंहिंजी भेण छॾी थी वञे, हिनखे हिते बि मिलाए ताड़ी। मुझा जानवर सिपाहियो साहब जानवर न जानबाज़ जानबाज़। अड़े हेॾे ॿुधल ॿोड़ा तूं वरी कॾहिं खां ॿुधणु शुरू कयो आहे जो मुंहिंजे जुमलनि ते धाड़ा थो हणी। तुंहिंजो जिन वरितल मायना गाटो हण ऐं साहब चप चवण मां सम्झी वियो त ईअं ई चवंदो जानवर सिपाही। मतिलब त कंध बि न लोॾियो, ही जिन जो पुटु तकियो वेठो आहे। अड़े मूं वारी ॻाल्हि उते ई छुटी, तव्हां पंहिंजी ॾाड़ी में शुरू थी वियो। जी जी सर, हुकुम कयो। हुकुम इहो आहे त विलायती खे आज़ादु कयो वञे। वॾा विलायती खे आज़ादु कयूं, ज़मानत कंहिं ॾिनी आहे, कंहिं कई आहे सिफारिश। बारिश वरी बारिश पवण वारी आहे यार, पोइ मुंहिंजी त छित बि वहे थी, वरी 1000 रुपया हाणे किथां अचे, मां छित खे ढकियां न, सामान सॼो हंधि बिस्तरा भिॼी वेंदा। अरे ॿुधल ॿोड़ा ओ पिटियल, बारिश नथा चऊं, सिफारिश था चऊं, सिफारिश चिड़िंग। सिफारिश वरी कंहिंजी सिफारिश आई आहे? ईसा मूंखे लॻे थो मुंडा तूं शैतानी वरी पंहिंजी सिफारिश कराईंदी, असांजी थोरी कराईंदे। अरे इहा ई ॻाल्हि त मां साहब खां पुछां पियो, पर तूं जो अंधी मख वांगुरु टंग अड़ाई त मुंहिंजी ॻाल्हि उते ई रहिजी वई। ईसा विलायती जी न कंहिं सिफारिश कई आहे, न वरी कंहिं ज़मानत ॾिनी आहे। असुल में मां घणे गौर वीचार खां पोइ इन नतीजे ते पहुतो आहियां त असां सरकारी मुलाज़िम आहियूं, पघार असांखे सरकार थी ॾिए, लालू या लालू जो ख़ानदान कोन थो ॾिए। बाबा जीअं लालू ऐं लालू जो ख़ानदान चए न, ईअं हाणे नाहे करणु भरणो। वरी साहब कहिड़ा ॾंड ॾोह भरणा पवंदा, मां कोन भरियुसि, असांजी पघारी पूरी आहे, ॾंड ॾोह भरियूं। ईसा हिनखे कंहिं कम सां नथो मोकिली। वॾा हिनखे सम्झाइण लाइ काकड़ो खपे। मां तव्हांजी ॻाल्हि सम्झी वियुसि त लालूअ जो चवणु वठिणो ई न आहे। हा हाणे असां ते सिर्फ़ु ई सिर्फ़ु पंहिंजनि ऑफिसरनि जा हुकुम हलंदा, सम्झो न। ॿी ॻाल्हि त इन विलायती वीचारे खे छॾियो, पछाड़ी अथसि, वञी को एंजॉय करे। शाबाश मुंहिंजा हमदर्द शागिर्द, तव्हां में मूंखे इहा उमेद कान्ही, सो बि डीज़ल अथई। उस्ताद विलायती, इहो सूत्री साहब तव्हांखे ग़लति ॿुधायो हूंदो। हा उन असांखे कसम ॾिनो उस्ताद, ऐं असां पूरो कसम ईअं खणी आयासीं जीअं हमाली कणक जी बोरी कुल्हे ते कोन खणंदो आहे। उस्ताद असां सूबेदार सूतली इहा पक ॾियारीसीं त इहे मायूं विलायती न आहिनि वेड़ायूं। इहो त तव्हांजो अहसान वॾो थियो मूं ते, पर तव्हांखे जेका मां शाबस ॾिनी आहे न, उहो ॿिए कम जी ॾिनी आहे डीज़ल ते। ॿिए कम जी? अब कहिड़े कम जी शाबाश ॾिनी हुई? इन कम जी जेको इहो सूतरी सूबेदार इन खे तव्हां ड्रेजारियो आहे, उन जी शाबाश थो ॾियांव। असां सूतली खे ड्रेजारियो? असां कहिड़ा ॾाइण जा पुट जो सूतलीअ सां गॾिजंदो? अरे तव्हां त कम खे पटियो न, तव्हां हुनखे चयो ऑनेस्ट थी, इन रिवर्स जो कमु न कर, तव्हां हुनखे हुशियूं ॾिनियूं, ऐं इहा घटि ॻाल्हि आहे डीज़ल ते। हा इहो असां कम खे पटियो, वाक़ई कदर सां शाबाश जे लाइक़ आहियूं। सही ॿुध, भला तोखे कीअं ख़बर पई? सफ़ा को मां ते वियो हुई। तव्हांजी सम्झाणी में वॾो असरु आहे। सूतरी सूबेदार मूंखे आज़ादु करे छॾियो, सो बि डीज़ल ते। उस्ताद विलायती छा यादि कंदे, हुजी लख लख थोरो। यादि तव्हांजो थोरो मां विसारे कोन सघंदुसि, त यादि करण जी कहिड़ी ॻाल्हि था कयो, सो बि डीज़ल ते। जेकॾहिं पोइ अहिड़ी ॻाल्हि आहे त हल पेट्रोल ते। पेट्रोल ते हला को मां रखे जो पुटु आहियां छा? तेल एॾो महांगो आहे, रुॻो ॾिस त 100 रुपया था वठनि। नाराज़ न थी उस्ताद, हिन जो मतिलबु आहे पेट्रोल पंप ते नई होटल निकिती आहे, उते हली असांखे चांहि प्यार। चांहियूं खोड़ जहिड़ो कुर्ब कयो अथव न, चांहि केक तव्हां प्लेटूं चटियो न, त मूंखे एतिराज़ कोन्हे। वाह पुट वाह। अरे ॾे इहो वाह पुट वाह, पहुचंदासीं जॾहिं केक चांहि में ॿोड़े ऐं खाईंदासीं। खोड़ चांहियूं ईअं कटिंग दूध पती, अचो त खारायांव चांहि केक। अचो 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 अचो। पुट लालण, जेकर न तो अल्लूअ खे बुर्श न आहियां त मां सम्झो तूं मुंहिंजो पुट ई न आहे। ओ मुंहिंजा पीउ, मुंहिंजी माउ जा सॻा मुड़ुस, मूं सूतली साहब खे पहिरियां फोन करे छॾिया त इहो कमु करिणो आहे, ऐं थींदो। यार सुतली ने तो हिला दी है, लालू साहब तव्हां खां बग़ैर इजाज़त जे हुनखे छॾे ॾिनई। हाणे मां हिन नसवार जे दमलीअ जी बदली कराईंदुसि। अस्सलाम वालेकुम। लॻे थो त मुस्लमान आहे कोन,
सलाम में जवाब ही कोन आयो। अरे रे सुतली तुझी मजाल कीअं थी असां खां पुछण खां बगैर तो ने शैतान मां तो चौक ॾियो। लालू हासे गला किन्नी मोबाइल जा किन्ना रिंग तू न तू के आम माण्हू सां न पर हिकु ऑनेस्ट ऑफिसर सां तो ॻाल्हाईं। वाह वॾा वाह, अॼु त तव्हां सिंगम लॻो पियो आई। अरे रे साए छा थियो आहे सुतली साहिब खे अॼु सुतलीअ मां सफ़ा कश्मीरो थी वियो आहे। लालू साहब हाणे ऑनेस्ट थियो, ऑनेस्ट सोचे सम्झी ॻाल्हाईंदा कयो साहब सां। बस हाणे बस पेट भराई अथसि आनन वारी कुकड़ बि जेकी आहे सो ऑनेस्ट थी थिए। नेट हा नेट जी शिकायत कनि पिया चवनि था हाणे थोरी स्लो थी हले। ईसा सुतली साहब बोड़े बूढ़े लाग रही रही बोड़ो थी वियो है इनके समझाए त ही लालू साहब जो माण्हू आहे हिला इसको थोड़ा हिला। मां कंहिंजो माण्हू न आहियां, मां कानून जो मुहाफ़िज़ आहियां, कंहिंजो ज़रख़रीज़ गुलाम न आहियां। वाह वॾा वाह, कहिड़ी फिल्म जो ठालाइका इहो? इहो दबंग हुई न सिंध टीवी वारी उन जो ठालाइका चोरायो अथऊं। कमाल। लालू जो ॾाढो हणंदो आहे त सुतली मुंहिंजो दोस्त आहे। पुलिस कंहिंजी बि दोस्त न हूंदी आहे तॾहिं त मिसाल ॾींदा न फिफड़ न गोश्त पुलिस न दोस्त। यार सुतली साहब तुझी छा गोश्त मार्केट में ड्यूटी है छा जो ॻाल्हि ॻाल्हि ते गोश्त कोच पियो करी। अबे क्यों हिला रहा है चाचू? ईसा खाली इनकी सा हुकुम कर साहब। हिन टोनी खे चओ त चुप करे वेहे विच में न ॻाल्हाए। जॾहिं वॾा आर्टिस्ट मुंहिंजो मतिलबु आहे त पाण में वॾा ॻाल्हाइनि था त हिन जी कहिड़ी मज़ा आहे विच में थो ॻाल्हाए। साहब सही थो चई, टोनी वॾो गंद कयो आहे। वॾो गंद कयो अथई ऐं मश्करनि जे ॻोठ जी सॼी जेका म्यूनिसिपल गॾु थी आहे उहा बि नथी मेड़े सघे। हाणे इन टोनी खां मेड़ाईंदो। अरे कंध त तो कयो आहे छापा जो तो विलायती खे छॾे ॾिनो आहे हाणे सिंगल न तोखे डबल पुरुष लॻंदो। हाणे मां उहो सुतली न आहियां, हाणे मां ऑनेस्ट थी वियो आहियां। न कंहिंजे चवण ते माण्हू ॿधंदुसि न कंहिंजे चवण ते छॾींदुसि। उहो ई पियो चवां हरू भरू तकड़ कई अचो मूंसां ऑफिसरनि जे अॻियां न हूंदो हिन सुतली साहिब खे थियो छा आहे? मूंखे लॻे थो हाणे सुतली जे बदिली जा हिनखे पुरुष हणणा पवंदा साईं। हाँ लालू साहब हिलाओ इनको हिलाओ बेमकसद घूम रहे हैं। अम्मा तोखे कुछ खपे त ॿुधा कोई हिन चइजांइ त तुंहिंजे मुड़ुस पंहिंजे पीउ जी शादी में कुछ वठी कोन ॾिनो। कंहिंजे पीउ जो मुड़ुस थो पाणिजे? अम्मा मुंहिंजे मुड़ुस जो पीउ थो पाणिजे। तुंहिंजी शादी थियल आहे पोइ तुंहिंजे मुड़ुस जो वरी पीउ थो पाणिजे? पहिरीं पाण शादी कई पीउ जी हाणे थो कराए छा? अम्मा इहो छा थी चई मुंहिंजी शादी थियल आहे मुंहिंजे मुड़ुस खे अलाह हयाती ॾे। तुंहिंजी शादी थियल आहे कंहिंसां? लालूअ सां। लालू केरु आहे? मां कान थी सुञाणांसि छा? अम्मा लालू तुंहिंजो न्याणो आहे जंहिंसां तो पंहिंजी धीउ जी शादी कराई। पोइ उन भागो पीउ थो शादी करे? उहो शादी बि कोन थो करे उनजो पीउ बि शादी थो करे। इन पीउ जो नालो छा आहे? रीवस। रीवस उहा बाबा कंहिंसां थी शादी करे? उहो इज़त सां। इज़त माई आहे न मर्द आहे। मां बि चरी आहियां जो मां अम्मा सां मथो ॾियणा मूंखे चरियो करे छॾींदी। कहिड़ो ज़मानो अची वियो आहे मर्द मर्द सां थो शादी करे। मायूं छा घाह खाइण वयूं आहिनि छा? पक सां इहा गोभी आदि हूंदई थोरनि जो खाधो। गोभी न है ओ त इहो साग या पली हूंदी। तोखे घणे दफ़ा चयो आहे त मूंखे इहो घाह पचाइण नथो अचे। जेकॾहिं तोखे इहो घाह खाइण जो घणो शौक़ु आहे न त बनीअ में वञी चरे ईंदो कर। नंढी उमिरि में जज़्बाती थींदी आहे ब्लड प्रेशर चढ़ी वेंदी वञी खट वठंदी आहे। मुंहिंजो मतिलबु सम्झो हीअ भाॼी न आहे। त पोइ भाॼी न आहे त पोइ छा आहे? सच चवंदा आहिनि जज़्बात अकुल खे उॾे वांगुरु खाई वेंदी आहे। हिन में उहो सामान आहे जेका लिस्ट तो मूंखे ठाहे ॾिनी हुई। त पोइ इहे ॿुधा न जेका लिस्ट मूं चाचे रिविस जी शादी लाइ तोखे ॾिनी उहो सामान आहे। ब्रेक हणी त मां पंहिंजी गाॾी ठोकी आहे न ऐं मुंहिंजो मतिलबु ॻाल्हि ॿुधाए न। माफ़ कजां मवाली इहा आदि ढूली लाली घर में आई हुई तॾहिं त मुंहिंजो दिमाग़ कमु नथो करे ऐं मुंहिंजा इहे तेवर ई मटिजी विया आहिनि। इहे तेवर न मटा न त तारा फिरी वेंदई। तुंहिंजी वॾी भेण आहे वॾी भेण मां जे बराबरि हूंदी आहे। उहा आई हूंदी पंहिंजे अमल जे लाइ तोखां सलाह वठण ॿियो छाजे लाइ हूंदी तो तव्हां जहिड़ो करणु आई। मवाली लाली मूंखे अंधी मख बि चवे। छा चई? मुंहिंजो मतिलबु आहे त वॾी भेण अथई हुजत कई हूंदी तोसां ॿियो वरी वॾी भेण मां जे बराबरि हूंदी आहे। इहे कोड़ी कोड़ी ॻाल्हियूं दिलि मां कढ मिठाण पैदा कर जीअं माखी हूंदी आहे न मिठी उन खाइण सां सवाबु बि थींदो आहे ऐं फ़ाइदो पवंदो आहे। मिठाण गॾु कयां त पोइ मखियूं गॾु थियनि? मूंखे रुॻी ख़ौफ़ रहंदो आहे हर वक़्तु जेकॾहिं 15-20 मखियूं गॾिजी न खणनी त बि खयों हलियूं वेंदई। मां वटि ॻोल्ही त मुंहिंजी पावली काॾे वई। हा मूंखे त मखियूं बि खणी वेंदियूं तोखे त किरैन बि कोन खणी सघंदी। ॾिस पाण भोग कॾहिं थी मां तो भोग कई त वरी चिड़ी थी वञी। अलाए छा थियो आहे मवाली मुंहिंजे दिमाग़ खे कम ई नथो करे।
कमु कंदो तूं सफ़ा मन माचुक लॻी पई हरू भरू पाण खे बीमार थी सम्झी वहम तोखे विकोड़े विया आहिनि वहमन खे छॾ हाणे हिन खे ॾिस त जेको सामान तो लिखींदो उहो पूरो आहे या न न पी तूं पहिरें पाणी जो गिलास भरिया मां पिया पोइ गॾिजी तारे खे ॾिसो मां रखां थो फ़िलहाल हिते वञ बाबा लालू अॼु ठही मुंहिंजा कम अरे मिठल मञो मां यार मञो मां वाह जो ठका कथा आई दिल थी चए त गुलनि जा हार वठियो पाराया तोखे पर छा कयां निभागन इहो बि 30 रुपए जो करे छॾियो आहे अलड़े बंदो का तुंहिंजो ठका हे मूं सूबेदार सूतलीअ खे कम ते लाहे छॾियो आहे तूं अञा मूंसां लेखा थो करीं अरे चरिया चदबत असांजे ने व्याज वारे वहिंवार में इहे जेके लेखानी चोखा थींदा आहिनि तॾहिं त चयो अथनि वियो त लेखो चोखो कयूं ओ बाबल थरी हाणे घणो न थी फ्री होटल ते बोतल ॾी पिया यार मिठल बोतल वाह जो प्यारे आया पर ये निभागा बोतल जो वरी कट नथा ॾियनि हलड़ी बंदूक तुंहिंजो ठका कंजूसन जो त तड़ ॾाढो ई हा मिठल तूं बि त पराओ एज़ाज़ ज़ोरी तो करी न इहा महिनत कोड़े ऐं कादन कई आहे ऐं मूं साबु नंढी ॻाल्हि कई आहे ॿुध बाबल नंबर 2 इहो अकुल वारो कोको हुनजे दिमाग़ में के हयो इहा तोसां ॻाल्हि कई अथनि न यार मूं हिननि शिकरनि खे टीकरू सिकरू ॾेई चयो त तव्हां सूबेदार सूतलीअ खे फुलियूं ॾियो त ऑनेस्ट ऑफिसर थिए बाबा अहिड़ो कयूंसि सूबेदार सूतली हिकिड़ो तॾिड़ो वरी सफ़ा ईअं लकिड़ो थी वियो पोइ त भाई त लालू खे सफ़ा लिफ्ट ई न कराई यार पोइ त तुंहिंजो हक़ थिए थो मिठल हाणे हल त हलो होटल ते ॿ कट था घुरायूं ऐं हिकिड़ो केक घुरायो हुन जा वरी ॿ कट पाण था ठाहियूं हल मां त वरी फ्री न वञी हलिया 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 अच तो गाओ कट पिया यार कोड़ा जेको तुंहिंजो मुंहिंजो झगड़ो हो न यार उहो मल्लूका जे करे हो हाणे मल्लूका त हली वञी मां त चवां थो हाणे अच त प्यार जो ठाह कयूं न तो त ठाह न आहे कहिड़ो मल्लूका तुंहिंजे करे जुदाई वारो केरु आहे मां तोसां कॾहिं बि ठाह न कंदुसि छो जो माया कमदार कहिड़ो अहिड़ो कंदो सां छोड़ो जो सवड़ में बि सी लॻंदी आहे कोड़ा एॾो बि कड़ो न थी ॿुधो कोन अथई सोना टूह पट ते पिया हूंदा आहिनि पटनि ते पिया हुजनि या खटनि ते पिया हुजनि पर उनखे सोनो ई चइबो आहे पर एॾे तो बेकार जे करे मुंहिंजे प्यार खे मलूका फुटबॉल वांगुरु थुॾो हणी वई आहे अड़े मोहब्बत कॾहिं बि मरंदी न आहे कोड़ा दुनिया जा आख़िरी घोड़ा अड़े उस्ताद जलाल चांडे साहब जो कलाम कोन ॿुधो अथई त मोहब्बत कॾहिं बि मरंदी न आहे त कोड़ा तूं बि अच मूं ॾे त भाकुर पाए ॿाहिरि थियूं टोनी तुंहिंजी ग़लती जे करे उहो पोड़ा जिन खे ख़बर पई थी छॾ करे उहे पिया था पढ़जनि यार यानी इहो तारीख़ जे सुनहरी अखरनि में लिखियलु आहे त 70-80 साल वारा पढ़जनि बाक़ी असां नौजवान इहे रुलंदा वठूं जीअं गॾ ॿनियनि में रुलंदा आहिनि यार इएं थींदो आहे हा यार कोड़ा हिते जा पोड़ा मरण जी घड़ी थियनि पोइ बि शादियूं पिया कनि यार ऐं असांजी शादी खां अॻु ई हुननि खे क्लीन बोल्ड न करे छॾनि अड़े जीअं क्रिकेट में विच जो किलो उॾाए छॾींदा आहिनि आउट दे हिला दिया अरे हिन ॻोठ में रहंदे न मश्किरनि जे ॻोठ में तुंहिंजी विकेट का हेलंदी रहंदी ऐं मश्किरनि जे ॻोठ जी क़ौम तुंहिंजे मथां खिलंदी रहंदी मां चवां थो इन घोड़े जी ॾिस कीअं शादी कराए छॾी अरे यार खिलंदी त लालू ते हिन ॻोठ जी सॼी आवाम लालू ते खिलंदी 80 साल जे पोड़े खे हुन परणायो आहे उन ते खिले न असां ते चओ सुधरी साहब ये जेको आलू आहे न हा वलू वारो सॉल्ट इन मां मुंहिंजे पीउ खे ख़तरो आहे बाबो टिजे थो बाबो चवे थो मतां मूंखे वात वारियूं छुरियूं हणे ॿेली वारियो करे इन खे अरेस्ट करे गिरफ़्तार करे ले आलू करे लखनि करोड़ जा केस था हलूं न चांहि न पाणी न बीड़ी न सिगरेट आहे लालू साहब हाणे मां कंहिंजो बि चवणु न वठंदुसि हाणे मां ऑनेस्ट ऑफिसर थींदुसि या ऑनेस्ट वारी आठ हला तोखे कंहिं ॾिनी आहे जो मुंहिंजो बि चवणु नथो वठे हाणे डबल पुरुष अरे ॻाल्हाई कीअं थो फिटल जाइ जा निसारा इहो न सम्झ त तूं कंहिं मामूली माण्हू जे अॻियां बीठो आहीं तूं हिकु ऑनेस्ट ऑफिसर सूबेदार सूतरी अॻियां बीठो आहीं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई ऑनेस्ट ऑफिसर जे मुंहिंजे पीउ ते कंहिं हमलो कयो न उन जा ज़िम्मेवार तव्हां आहियो मुंहिंजे पीउ खे धुन में धकु लॻो मां हुनजो वात थो भञंदुसि अरे रे छा थो चई तुंहिंजे पीउ खे प्रोटोकॉल ॾियां हा प्रोटोकॉल मिनिस्टरनि खे ॾिबो आहे मश्किरनि खे न मिनिस्टरनि खे प्रोटोकॉल था ॾियो जेके अवाम खे रोआरनि था ऐं जेके अवाम खे खिलाइनि था उन्हनि खे प्रोटोकॉल कोन था ॾियो हा अड़े असां मश्किरा आहियूं जेके माण्हुनि जे चहिरनि ते मुर्कू था ॾियूं हा उदास माण्हुनि खे मुंझ मां कढूं था हिते ॻाल्हि ॿुधाए जे मश्किरनि जो ॻोठु न हुजे हा न हे माण्हू रड़ियूं करे ओबा करे गुज़ारे वञनि
अरे हिकिड़ी मूंखे ॻाल्हि त ॿुधा तव्हां अहिड़नि वॾनि माण्हुनि खे प्रोटोकॉल था ॾियो जिन कॾहिं ज़िंदगी में पाण भाॼी कान वरिती आहे हुननि खे इहा बि ख़बर कान्हे का त भाॼी घणे किलो आहे हिनखे इहा ख़बर कान्हे का तेल किथे पहुतो आहे बसर किथे पहुतो आहे अटो किथे पहुतो आहे खंडु किथे पहुती आहे रोडनि ते बि मोतबर जो वॾियुनि वॾनि वीलनि ते हलिया था वञनि ख़बर त न ग़रीब कीअं था घुमनि अहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते मां तोखे गिरफ़्तार करे सघां थो पर हिते ॿियो को शायदि कोन्हे ऐं असां पुलिस जी शायदि हलंदी कोन्हे अरे अरे सूतली रसे जा पुट वाढ जा सौट 3-4 नोड़ियूं तव्हांजे घर में आहिनि हिकिड़ी ॻाल्हि मां तोखे ॿुधाए छॾियां जेकॾहिं बाबे खे आलूअ हिकिड़ो भितर उछलायो न पोइ जे सम्झी थो पाण हा सम्झी थो पाण मूंखे मुंहिंजो बिल पर हाया मुछू न खाई वञा लखनि करोड़ केस ताल के न चावना पानी न बीड़ी न सिगरेट ऑनेस्ट थी तो वरी हे मसला न सुतली वञे तो वञे काॾे अदा ॾिस अॼु 8-10 वॻा घुराया अथमि ऐं पंहिंजी शादीअ लाइ इहे सुठो थो लॻे न ऐं बनारसी जो लॻो अथनि वरी हिकिड़ो ॿियो रओ आहे इहो शादी ते पाईंदुसि सॼो सितारनि ते भरियल आहे महांगो ॾाढो मिलियो आहे पाण बि केॾी सुहिणी लॻंदुसि सुठी छा थियो रो छो था कहिड़ो तव्हां खां परे थी वञा परे थोरी थी वञा इन सोच में आहियां अदी इन लाइ कोन था रहूं त तूं परणजी वेंदी आहे पर इन लाइ था रहूं त असांजी हुरुनि जहिड़ी भेण कहिड़े लंगूर सां थी परणजे हाय हाय ऐं लंगूर तॾहिं चयो आहे जॾहिं आऊं अलूर सां शादी कयां ऐं वरी वरी बस वसत में त चङो आहे न अदी अधी ही अलाए अधी ही हाणे तोखे बेद मुश्किल थोरो बि वणे थो असांखे ॾिठे ई कोन वणे ॾिस न हाणे रिवर्स बि को माण्हू आहे रिवर्स में ऐं डुबरो उठ न थींदो आहे तूं ॾिठो हूंदो उन जे जॻह में कहिड़ो फ़र्क़ु आहे पर मुंहिंजे लाइ त हाणे कोकाफ जो शहज़ादो आहे शहज़ादो हा अदी अखियुनि जो इलाज करायो मतिलबु एन मौक़े ते फ़ैसिलो मटाए अदा नंढा जंहिंजी न फिटल हुजे उनखे दुनिया जी का बि ताक़त रोके नथी सघे ठहियो हाणे इन मोए आलू खां त 100 भेरा चङो आहे हाई घटि में घटि मिड़ई रगड़ो पगड़ो हणण सां चिमकी त पवंदो न आलू खे त ॾिस हज़ारे किरिमियूं आयूं अथसि राति जो सुबुह पर इहो मूं ते नीमक सफ़ा नथो पीएसि निकिरंदो थो वञेसि अदी तूं भली कुझु बि चओ पर उन रिवर्स खां शादी करणु भलो ई तो ख़ुदकशी करे पाण खे मारे छॾी आहे हाणे साड़ खे संदूक में विझो ऐं मूंखे ब्यूटी पार्लर वठी हलो त घटि में घटि आउं त तयारु त थियां अदी तकड़ा जा अञा सुभाणे को ॾींहुं आहे सुभाणे तव्हांखे वठी ब्यूटी पार्लर जे दर ते हली बीहारींदुसि हा ऐं इंशाअल्लाह ॿी बजे तूं तयारु थी वेंदी हल को एतिरो टाइम लॻंदो छा कहिड़ो आउं के टीवी चैनल जी अदाकार आहियां जो 6 कलाक मूंखे तयारु थियण में लॻंदा न अरे बसि कयो आउं त माशाल्लाह उहे बि सुहिणी आहियां ॿ बुर्श हितां लॻंदा सुर्खी लॻंदी कजल पवंदो आउं ख़ैर सां तयारु हा अदी जेकर 2-3 मिंटनि में तयारु थींदी न त 2-3 मिंटनि जो ब्यूटी पार्लर वारा कहिड़ो बिल ठाहींदा ओ अदी घटि में घटि 1000 बिल त थींदो ई थींदो ऐं रीव सां कंजूस चा पढ़ाई कंदो आहे ये बिल ॾिठे न दिलि बि वेंदुसि मासी इज़त जी शादीअ में कहिड़ो वॻो पाईंदी आहे जल्दी ॿुधाए त इस्त्री करे वठां बिजली आई आहे न पूरी ॻाल्हि वई छा थी असांजो छा वियो इज़त जे शादीअ में छो अम्मा असां जेकॾहिं कुआरेतनि जो न सही पर घोटेतनि जो त सॾु भरियऊं न त ईअं त इहा लाली ॻाल्हाइण ॿोलाइण खां बि हली वेंदी लाली एॾो ख़ुशि आहे जो इन महिल ताईं मेहंदी ऐं पिड़े जो सॾु बि ॾियण कोन आई आहे तूं आहे जो बसि दिलि में बि थींदी पई बहके कुशन में नथी मापे ॼण को तुंहिंजे सॻे पीउ भाउ जो विहांव आहे अम्मा थोरो सोच ॻोठ जे चङे मुड़ुस जो काज आहे जेकॾहिं उन जी शादीअ में न हलंदासीं न त बिरादरी वारा असां सां ॻाल्हाइण ॿोलाइण ख़तमु करे छॾींदा कावड़िजी वेंदा हाणे जेकॾहिं बिरादरी कावड़िजी पवंदी त असां हिकिड़ो पाणी बंदि कंदा इन इज़त ते मूंखे एतिरियूं बाहियूं आहिनि जो समुंड जो पाणी बि नथो विसाए सघे सेठियाणी सिर ॾींदी आहे सुर कंहिंखे बि नाहे ॾींदी नाहे हलणो इन काज ते जेको थियणो हुजे थिए अയ്യ मां साल में हिकिड़ी त ख़ुशी थी आहे उन में न हलूं बाक़ी जेकॾहिं काथे कज़ियो थो थिए त ॿाहिरि खां गिलियूं वठी थी हले मूंखे अमड़े इन्हनि असांजे ख़ुशियुनि में खलल विधो आहे इन्हनि जे ख़ुशियुनि में असां शरीक कोन थींदासीं ॻाल्हि आहे सिधी सही हा बाक़ी का गमी थियनि त पोइ हली रज़ा इलाज कंदासीं अम्मा
ईअं न थिए जो सुभाणे जॾहिं मां तोतल जा तोहर करायां त कोई बि न अचे ऐं तूं ऐं मां घर में अकेली वेठियूं सेरा ॻायूं। अदी हाणे जे इहा ॻाल्हि आहे त पोइ बि घोटाए तन सां खाईंदासीं, कुआरे तन सां असांजो कुझु न वञे। हा सेठियाणी सिर ॾींदी आहे, सोरो कंहिंखे बि न ॾींदी, मुंहिंजी दिलि नथी वञे पई। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।